अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जिअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगी ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 185 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 186 किस्त नंबर 55। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त रुखसार बेगम हिन छोकिरीअ खे चमाट थी हणे त उहा चमाट हिन छोकिरीअ जे गिटे वटां यानी मुंहुं वटां गुज़री थी वञे। हिन छोकिरीअ खे कान थी लॻे, इहा छोकिरी खामखा जो ड्रामो थी करे। हीअ ॾिसो दोस्तों, चमाट छोकिरीअ खे लॻे ई कान थी, पर छोकिरी खामखा ड्रामो थी करे। हीअ ॾिसो दोस्तों, हीअ ॾिसो दोस्तों, हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 187 किस्त नंबर 55। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। दोस्तों हीअ ॾिसो, हिन जॻह ते ही कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 188 किस्त नंबर 56। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीअ ॾिसो, माइक जो पाछो हिते मुसलसल चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 189 किस्त नंबर 56। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त जेको एक्टर जे मुंहं जे तरफ़ रोशनी छिकींदो आहे, फॉर्म जेको एक्टर जे चेहरे खे रोशन कंदो आहे, दोस्तों उहो हिते नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हीअ फॉर्म ही कैमरा खां परे करे न सघिया, हीअ फॉर्म हिन कैमरा में अची वियो। इन जे करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 190 किस्त नंबर 56। दोस्तों हिन सीन में भी तव्हां हिन जगह ते ॾिसो त दोस्तों हिते भी वो साॻियूं फॉर्म जेको एक्टर जे चेहरे खे रोशन कंदो आहे, एक्टर जे चेहरे जे तरफ़ रोशनी छिकींदो आहे, दोस्तों उहो हिते भी नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हीअ भी हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तों हिन सीन में भी ही फॉर्म कैमरा जे फ्रेम खां परे करे न सघिया, इन करे हीअ भी हिकु वॾी मिस्टेक थी वई। दोस्तों तव्हां कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 191 किस्त नंबर 56। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते माइक मैन जे हथ जूं आङुरियूं नज़र अची रहियूं आहिनि। हीअ ॾिसो दोस्तों, हिते माइक मैन जे हथ जूं आङुरियूं साफ़ नज़र अची रहियूं आहिनि। दोस्तों हीअ भी हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 192 किस्त नंबर 56। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे, एक्टर जे चेहरे जे तरफ़ रोशनी छिकींदो आहे, दोस्तों उहो फॉर्म हिते ज़ाहिर ज़हूर नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हिते ॾिसो काफ़ी सारो नज़र उहो फॉर्म अची रहियो आहे। दोस्तों हीअ भी हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हीअ हेल ताईं मां सम्झां थो त हिन ड्रामे में हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तों एतिरो फॉर्म ही कैमरा जे हिन फ्रेम में कीअं था आणे सघनि, एतिरो घणो ज़ाहिर फॉर्म। बहरहाल दोस्तों हीअ भी हिकु मिस्टेक थी वई। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा दोस्तों इहो भी यादि रखिजो त हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। उन खां अलावा जेके भी दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे।
दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।